वफाकी हुकूमत पारां थर्मल पावर हाउस जी निजकारीकरण खिलाफ मुलाज़मन पारां मुख गेट आॾो धरणो हयो वियो। आल पाकिस्तान वापडा हाइड्रो ऐं इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन जे मुलाज़मन नूर अहमद सूमरो, नसीर अहमद सीलरो, समीउल्लाह उर्फ फौजी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में रैली कढी थर्मल पावर हाउस जे मुख गेट आॾो धरणो हयो वियो। उन मौके ते अॻवाननि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त वफाकी हुकूमत जामशोरो थर्मल पावर हाउस जी निजकारी करे हज़ारे मज़दूरनि खे बेदख़ल करणु चाहे थी, जेको फ़ैसिलो कंहिं बि सूरत क़बूल नाहे। उन्हनि चयो त वफाकी हुकूमत स्टील मिल जियां जामशोरो थर्मल पावर हाउस खे खसारे में ॼाणाए हज़ारे मुलाज़मनि खे नौकरियुनि मां कढण बाद उनखे खानगाइण चाहे थी। अॼु जेको धरणो आहे पावर हाउस गेट ते इन जे करे आहे त असांजे पावर हाउस खे निजकारी कनि था ऐं असां इहो क़दम न खणणु ॾींदासीं। असां चेतावनी ॾियूं था हुकूमत खे, इमरान ख़ान खे, त हीअ जेका तुंहिंजा दादला आहिनि, इहे तुंहिंजा जेका पालियल आहिनि, इन्हनि खे असां पावर हाउस न वठणु ॾींदासीं। असांजे बच्चनि जी रोज़ी आहे, असांजे मज़दूरनि जी रोज़ी आहे। असां हिते रत ॾेई पंहिंजो जेको आहे पावर हाउस खे हलायो आहे ऐं जे असांजे बच्चनि जी रोज़ी फुरनि, जे असांजे बच्चनि जी रोज़ी ख़राबु कनि त असां हिते पंहिंजो रत ॾींदासीं, पंहिंजी जानूं ॾींदासीं, पर पावर हाउस खे प्राइवेट निजकारी न करणु ॾींदासीं। असांखे रोज़गार खां माना कढियो थो वञे पियो। लाखड़ा सॼो पूरी माना बंदि कयो वियो आहे ऐं असांजो जेको कोटड़ी पावर हाउस आहे ब्लैक आउट थींदी, पूरे पाकिस्तान में लाइट ख़तमु थी, बिजली विदिन 20 मिंटनि में हलंदो, विदिन 20 मिंटनि में। ऐं हितां जा महिनत कश आहिनि ऐं हे असासो आहे, माना वर्कर बि असांजो असासो आहे। हे जेके इंजीनियर जेके आहिनि उते ॿार छा कंदा वञी? तव्हां हिन खां कमु वठो, तव्हां पंहिंजी मशीन खे अपग्रेड कयो। असांजी मशीनूं अपग्रेड बि थी सघनि थियूं, कोयले ते बि हली सघनि थियूं, पर ॼाणे वाणे खरबनि जी मिल्कियत आहे उहा पंहिंजे हथ में था करणु चाहिनि। हुकूमत में वेठल नॉन इलेक्टेड माण्हू जेकी प्राइवेट पावर हाउसनि जा मालिक आहिनि, जेकी हिन ईस्ट इंडिया कंपनी स्थापित करणु चाहिनि था, हिन मुल्क ते कब्ज़ो करणु चाहिनि था। एनर्जी सेक्टर में हुननि जा प्राइवेट पावर हाउस लॻल आहिनि, हुननि जा इरादा इहे आहिनि त बाबा ही तव्हां सरकारी इदारा तव्हांजा इहे नाकारा आहिनि ऐं तव्हां इन्हनि खे बंदि कयो त जीअं बिजली तव्हां असां खां वठो। मुलाज़मन मुतालबो कयो त जामशोरो थर्मल पावर हाउस जी निजकारी करण वारियूं साज़िशूं बंदि कयूं वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।